अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन सदक़ल्लाहुल अज़ीम। सब दोस्त दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम सामीईन किराम, मजलिस हादा जा शरीक थींदड़ तमाम साथी, बिलखुसूस जमीयत तुलबा इस्लाम यूनिट सांगी जा सदर व सेक्रेटरी ऐं बिरादरम मोहतरम मौलाना मोहम्मद रफ़ीक साहब ऐं दीगर मुअज़्ज़िज़ीन मुकर्रमीन, अवां साथियुनि जो मां ममनून ऐं मशकूर आहियां जो अवां साथियुनि नौजवाननि जे जज्बाती प्रोग्राम जे अंदरि मूं फ़क़ीर खे हाज़िर थियण जी दावत ॾिनी। जमीयत तुलबा इस्लाम नौजवाननि जी पार्टी, नौजवाननि जी हिकु नज़रियाती जमात जंहिंजो तफ़सीली खिताब क़ाइदे तुलबा मोहतरम जनाब हज़रत मौलाना अब्दुल्ला हमादी साहब जन बयान कियो। चूँकि मूंखे उनवान मिलियल आहे मसइला कश्मीर। मसइला कश्मीर हिकु पेचीदा मसइलो आहे। उन खे बयान करण जे लाइ वक़्तु दरकार हुजे ऐं सम्झण जे लाइ अवां जो तवज्जो मूं ॾे हुजे। जेकॾहिं अवां तवज्जो न कंदव त पोइ ॻाल्हि वाज़े न थींदी। असांजो जेको प्रोग्राम आहे जमीयत तुलबा इस्लाम जे साथियुनि महिनत करे 5 फ़रवरी ते यौम कश्मीर ते ही प्रोग्राम इज़हार यकजहतीअ जो रखियो आहे, त मां सम्झां थो कश्मीर वारनि सां, मज़लूम कश्मीर भाइरनि सां असांजो इज़हार यकजहती बि कोन थींदो। तंहिंजे करे तव्हांजो तवज्जो खपे। इंशाअल्लाह मुख़्तसर वक़्त जे अंदरि मुख़्तसर ॻाल्हि, वक़्तु बि थोरो आहे, 1:15 बजे मूंखे बयान बि पूरो करिणो आहे। तंहिंजे करे तव्हां तवज्जो कयो। मां 2 ॻाल्हियूं सम्झाईंदुसि, उन ॻाल्हि ते हली करे पंहिंजे मसइले कश्मीर ते पहुचंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि, कंहिं बि शइ खे सम्झण जे लाइ, कंहिं बि शइ खे ॾिसण जे लाइ सलाहियत ज़रूरी आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान जे अंदरि हिकु सलाहियत रखी आहे। उन सलाहियत सां इंसान उन शइ खे ॾिसंदो आहे, फ़ैसिलो कंदो आहे। इंसान जे अंदरि एतिरी सलाहियत आहे मौजूदा दौर के अंदर अड़ियों मशीनरियूं हुन तैयार कयूं, उन्हनि मशीनरियुनि सां
जेकॾहिं उहो इंसान हिकु ॻाल्हि ॾिसे थो 7 महीननि जो पहिरियों वारो फ़ैसिलो करे थो त हीउ मामिलो हीअं थियणो आहे। मिसाल फ़र्ज़ कयो औरत खे पेट थी पियो, हमल थी पियो, हाणे इन तव्हां ज़ाइफ़ा खे औरत खे हॉस्पिटल में दाख़िल कयो, अल्ट्रासाउंड थींदो। इन मशीनरीअ सां डॉक्टरियाणी साहिबा 3, 4, 5 महीने जे अंदरि अल्ट्रासाउंड कढी करे वालदैन खे ख़ुशख़बरी ॾिए थी त तव्हांजे हिन औरत जे पेट जे अंदरि जेको ॿारु आहे इहो तव्हांजो पुटु आहे। हालांकि 3 महीना पोइ ते पिया आहिनि ॿार जे विलादत थियण में, पर डॉक्टरियाणी साहिबा हिकु सलाहियत पंहिंजी इस्तेमालु कई। सलाहियत उहा इस्तेमालु करे ॾिठई त हिन औरत खे जेका शइ पैदा थींदी उहो पुटु आहे, हिन औरत खे जेका शइ पैदा थींदी उहा धीउ आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे अंदरि, मुसलमाननि जे अंदरि, ईमान वारनि जे अंदरि, ख़ुसूसन ईमान वारो नंढे हूंदे तालिबुल इल्म हुजे, तालिबुल इल्म हुजण खां बाद में इहो वरी आलिम बा अमल हुजे, आलिम बा अमल हुजण खां बाद में इहो वरी मुफ्ती थी पवे, मुफ्ती खां बाद में इहो मुर्शिद भी हुजे, वली कामिल भी हुजे, पोइ ॿियनि लफ़्ज़नि में चइजे क़ाइदे जमीयत भी हुजे, मुल्की सियासी उन्ही खे सलाहियतूं भी हुजनि, उलमा जूं दुआऊं भी हुजनि, त इन जे दिलि जे अंदरि भी हिकिड़ो मलको पैदा थी पवंदो आहे, कुवत रासिखा पैदा थी पवंदी आहे, हिकु कुवत पैदा थी पवंदी आहे, जे कुवत खे शरीयत रूहानियत चवंदी आहे, जे कुवत खे शरीयत फिरासत मोमिना चवंदी आहे। अल फिरासत हियल महारत, उन्हीअ फिरासत जे ज़रिए उहो शख़्स 7 महीना पहिरियों जा फ़ैसिला करे ॿुधाईंदो आहे। जेकॾहिं तव्हांजी डॉक्टरियाणी अल्ट्रासाउंड जो ज़रियो इस्तेमालु करे फतवा ॾेई सघे थी त हिन माउ जे पेट जे अंदरि जेको ॿारु पैदा थींदो उहो पुटु हूंदो, दुनिया वारा ख़ुशि थियनि था, अमड़ ख़ुशि थिए थी, मुंहिंजे पेट जे अंदरि 3 महीननि खां बाद में ॿारु पैदा थींदो, पुटु पैदा थींदो। डॉक्टरियाणी चवे थी ख़ुशि न थी, जेकॾहिं ही तरीक़ो इस्तेमालु कंदीअ त तुंहिंजो पुटु ज़िंदा पैदा थींदो, जेकॾहिं ही दवाऊं न खाईंदीअ तुंहिंजो पुटु मुहल निकिरंदो। अहिड़े नमूने सां जॾहिं मुल्क पाकिस्तान जे अंदरि फ़साद बर्पा थींदो आहे, नवां वज़ीर पैदा थींदा आहिनि, नवां क़ाइद पैदा थींदा आहिनि, नई इलेक्शन थींदी आहे, मुल्क कॾहिं पीपी जे तरफ़ भॼंदो आहे, कॾहिं फंक्शनल जे तरफ़ भॼंदो आहे। ऐं उन वक़्तु जमीयत उलमा इस्लाम जा नौजवान चौकनि चौराहनि ते निकिरी पवंदा आहिनि, जमीयत उलमा इस्लाम जा पोड़ा पोड़ा ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि, क़ाइदे जमीयत जो ऐलान थींदो आहे। जेकॾहिं पाकिस्तान खे बचाइणो आहे, कश्मीर खे हासिल करणो आहे, इज़हार यकजहती मनाइणी आहे, त पोइ वोट तव्हांजो किताब खे लॻे। जे वोट तव्हांजो किताब खे न मिलंदो, ही कूड़ा दिलास आहिनि, ही कूड़ा नारा आहिनि, ही तव्हांखे रोटी मकान जे ज़रिए बेवकूफ़ करे ॾियणी आहिनि। जीअं डॉक्टरियाणी चवे थी ॿार खे दवाऊं न खाराईंदो, अमड़ खे दवाऊं न खाराईंदो, ॿार मुर्दा पैदा थींदो। क़ाइदे जमीयत उन बसीरत सां, उन रूहानी सां ऐलान कंदो आहे, जेकॾहिं वोट किताब खे न मिलंदो तव्हां तबाह बर्बाद। नारे तकबीर, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत मौलाना फजलुर रहमान, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। मुझा मोहतरम दोस्तों, इन ॻाल्हि खे सम्झणो आहे त इहा रूहानियत छा आहे। इन रूहानियत खे अल्लाह तबारक व तआला इज़त ऐं अज़मत ॾेई छॾी आहे। जंहिं बि दिलि जे अंदरि रूहानियत पैदा थी वेंदी आहे, अल्लाह तबारक व तआला रूह खे उअं ई इज़त ऐं अज़मत ॾिनी आहे त जेको बि पंहिंजे दिलि जे अंदरि इहा रूहानियत पैदा कंदो आहे, अल्लाह ताला उन जे मलके जे अंदरि इज़ाफ़ो कंदो आहे, सलाहियतूं उन जूं बुलंद करे छॾींदो आहे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह छा ॻाल्हि बयानु फरमाई, अल फिरासत हियल महारफ, फिरासत इहा अहिड़ी महारत आहे जो फी तहर्रुफ़ बवातिनिल उमूर, अंदरूनी मामिलनि खे मिन ज़वाहिरिहा, ज़ाहिरी मामिलनि खे ॾिसी करे इन रूहानियत जे ज़रिए, इन फिरासत जे ज़रिए उहो बानो अंदरूनी मामला ॾिसी वेंदो आहे। त मुल्क पाकिस्तान जे अंदरि छा थो थिए, ज़ाहिरी एतबार सां ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि,
लेकिन क़ाइदे जमियत पंहिंजे दिलि जे अंदरि उहा रूहानियत पैदा कई आहे, उन रूहानियत सां सम्झी वेंदो आहे ख़ुशि न थियो, मामिलो तबाहीअ जे किनारे ते हली रहियो आहे। हा, इन जो हल ई आहे जेकॾहिं जमियत उलमा इस्लाम जो साथ ॾींदो त तव्हांजो मामिलो मुल्क पाकिस्तान जे अंदरि ख़ुशहाली ऐं मईशत जे अंदरि बहितरी थींदी। त रूहानियत खे सम्झूं पोइ अॻिते हलूं था। मिसाल वठो नंढड़ी, इहो बि मां तव्हांखे सम्झाए छॾियां त इंसान जूं ॿ ज़िंदगियूं आहिनि, हिकु जिस्मानी आहे, ॿी अंदरूनी रूहानी। ज़ाहिरी एतबार सां जीअं असांजो जिस्म आहे, अहिड़े नमूने सां अंदरूनी असांजी रूह वारी ज़िंदगी आहे। त जिस्मानी ज़िंदगी जी बि शुरूआत असुल सां रूह सां आहे। जीअं रूहानी ज़िंदगी जी शुरूआत रूह सां हूंदी आहे, त ईअं जिस्मानी ज़िंदगी जी बि शुरूआत रूह सां आहे। छो त जॾहिं माउ जे पेट जे अंदरि ॿार खे रूह पवंदो आहे तॾहिं चवंदा आहियूं त हीउ नंढड़ो ॿारड़ो आहे। त माना ॿार जी इब्तिदा बि रूह सां आहे। हाणे तव्हां इनखे सम्झो त अलाह तबारक व तआला रूह खे इज़त ऐं अज़मत केॾी ॾिनी आहे। तवजो कयो, हिकिड़ी औरत आहे, उन औरत खे पेट जे अंदरि ॿारु थिए थो, 3 महीना उहो ॿारु पेट जे अंदरि रहे थो, 3 महीननि जे अंदरि उहो ॿारु मरी वञे थो। साॻी औरत आहे, उन औरत खे हिकिड़ो ॿारु थिए थो, उहो ॿारु 4 महीना पंहिंजे पेट माउ जे पेट जे अंदरि ज़िंदा रहे थो। 4 महीननि खां अॻिते हली करे 9 महीना उन ॿार जी विलादत थिए थी। ॿार जे विलादत थियण वारे वक़्त जे अंदरि इहो ॿारु 2 मिंट रोए थो, रोअण खां बाद में मरी वञे थो। 3 महीननि जे अंदरि ॿारु पैदा थियो त उहो ॿारु मुअल निकिरे थो, छो त 3 महीननि जे ॿार जे अंदरि अञा रूह पैदा न थींदो आहे, दाख़िल न थींदो आहे। 4 महीननि जो ॿारु हूंदो आहे त उन जे अंदरि रूह पवंदो आहे। इहो ॿारु थी वियो, 9 महीननि जे अंदरि इन जी विलादत थिए थी। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त 3 महीननि जो ॿारु जेकॾहिं गोश्त जो लोथड़ो थी करे पेट मां निकिरे थो त उन जो पीउ उन गोश्त जे लोथड़े खे खणी करे कंहिं क़ब्रिस्तान जी कुंड पासे में वञी करे उन लोथड़े खे दफ़न करे अचे थो। पर साॻियो पीउ आहे, साॻी माउ आहे, इन माउ जे अंदरि हिकिड़ो ॿारु आहे जेको 9 महीननि जे अंदरि पैदा थिए थो। 9 महीननि जे अंदरि पैदा थियण वारे वक़्त जे अंदरि 2 मिंट सिर्फ़ु रोए थो, रोअण खां बाद में साॻियो ॿारु वफ़ात करे वञे थो त इहो पीउ उथे थो, दुकानदार वटि वञे थो, उन खां कफ़न वठे थो। कफ़न वठण खां बाद में नंढड़े ॿारड़े खे दफ़न कफ़न जे लाइ कोशिशि करे थो, उन खे तड़ु ॼाराए थो, ख़ुशबू लॻाए थो, कफ़न पाराए थो, पंहिंजे पाड़े वारनि खे, दोस्तनि, एज़ाज़नि, अक़रबा खे सॾु करे थो, हिकु मौलवी साहब खे सॾु करे थो, मुंहिंजो ॿारड़ो वफ़ात करे वियो आहे, अचो इन जी जनाज़े जी निमाज़ पढ़। जनाज़े जी निमाज़ थिए थी, जनाज़े जे निमाज़ जे अंदरि चंद माण्हू गॾिजनि था। चंद माण्हू गॾिजण इज़त जी निशानी हूंदी आहे। मौलवी साहब जो अॻियां पेश थियण इज़त जी निशानी हूंदी आहे। ख़ुशबू लॻाइण इज़त जी निशानी हूंदी आहे। कफ़न दफ़न ॾियण इहा इंसान जे वफ़ात वारे वक़्त जे अंदरि उन जी इज़त ऐं हुरमत आहे। साॻियो ॿारु आहे, हिकिड़े ॿार खे पंहिंजो वालिद 3 महीननि जे ॿार खे खणी करे फिटी करे अचे थो, पर जेकॾहिं 9 महीननि जो ॿारु आहे उन खे इज़त ऐं अज़मत सां नालो बि रखियो वञे थो, इज़त ऐं अज़मत सां कफ़न दफ़न बि ॼाराए वञे थो, इज़त ऐं अज़मत सां जनाज़ो बि पढ़े वञे थो। फ़र्क़ु छा जे करे आहे? हू बि इन जो पुटु हुयो, ही बि इन जो पुटु हुयो। हू 3 महीननि जो आहे, हू 9 महीननि जो आहे। फ़र्क़ु छा जे करे आहे? फ़र्क़ु सम्झ में अची वियो त जॾहिं 3 महीननि जो ॿारु हुयो उन ॿार जे अंदरि रूह न हुयो, जॾहिं 9 महीननि जो ॿारु हुयो उन ॿार जे अंदरि रूह हुयो। अल्लाह रूह खे इज़त ॾेई छॾी आहे। जॾहिं रूह न हुयो, हुकुम शरीयत जो इहो हुयो, जनाज़े जी बि निमाज़ न पढ़बी, नालो बि न रखबो, अज़ान बि न ॾिबी, कुझु बि न थींदो, ईअं ई खणी दफ़न करे अचिबो। पर जेकॾहिं रूह पैदा थी वियो, शरीयत जो हुकुम अची वियो, रूह जे करे इन खे अज़मत मिली चुकी आहे। हाणे पाड़े वारा बि गॾिजो, इज़त सां कफ़न बि ॾियो, नालो बि रखो, अज़ान बि ॾियो, नमाज़ जनाज़े बि पढ़ी वञे ऐं इन जी क़ब्रिस्तान जे अंदरि क़बर बि बणाई वञे। फ़र्क़ु सम्झ में अची वियो, रूह खे अल्लाह साईं इज़त ॾेई छॾी। इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त रूह खे अल्लाह तबारक व तआला अॻे ई इज़त ॾेई छॾी आहे। नंढड़ो ॿारु आहे, रूह जेकॾहिं अची वियो त इन जी बि इज़त ऐं अज़मत आहे। ॿियनि लफ़्ज़नि में सम्झो, इंसान जेकॾहिं मरी वञे, इंसान जो हिकिड़ो जिस्म आहे,
इंसान जो ॿियो रूह आहे, रूह खे अल्लाह साईं इज़त ऐं अज़मत ॾेई छॾी आहे। जिस्म खे इज़त ऐं अज़मत न आहे। जेकॾहिं जिस्म खे इज़त ऐं अज़मत आहे त इन खे रूह जे करे आहे। मां स्टेज ते बीठो आहियां, तव्हां खां बुलंद बीठो आहियां, मुंहिंजो जिस्म न बीठो आहे, मुंहिंजे रूह जे करे मुंहिंजो जिस्म बीठो आहे। रूह उन खे कुवत ॾिनी मथे चढ़ण जी। जेकॾहिं मां मरी वञा, इते ई किरी पवां त किरण सां छा थी पवंदो? इंसान जो जिस्म हेठि किरी पवंदो, पर रूह काॾे वेंदो? रूह मथे वेंदो। ऐं मथे वञणु, मथे बीहणु इज़त जी निशानी आहे या ज़लालत जी निशानी आहे? हेठि किरण ज़लालत जी निशानी आहे। माना जिस्म जो कोई एतबार ई कान्हे को, एतबार रूह जो आहे। हाणे सवाल इहो पैदा थो थिए, रूह पैदा किथां थो थिए? रूहानियत अचे किथे थी? त रूहानियत पैदा थींदी क़ुरान पाक खां। छो त क़ुरान किथां आयो आहे? क़ुरान किथां आयो आहे? आसमान खां। आसमान खां कंहिं मोकिलियो आहे? अल्लाह तबारक व तआला। तबरक बिल क़ुरान फइन्नहु कलामुल्लाह। छो त इहो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह खे इज़त आहे, अल्लाह खे अज़मत आहे, अल्लाह खे बुलंदी आहे, अल्लाह अकबर आहे, अल्लाह अरफ़ा आहे, अल्लाह आलम आहे, अल्लाह बुलंद आहे। जीअं अल्लाह पाण बुलंद आहे, तीअं अल्लाह जो कलाम बि बुलंद आहे। जीअं अल्लाह जो कलाम बुलंद आहे त इंसान जो रूह भी आसमान जो, त इंसान के रूह के बुलंदी ॾियण वारो भी अल्लाह जो क़ुरान, उहो कलाम आसमान खां। हाणे मां तव्हां खां पुछणु चाहियां थो, इहो अल्लाह जो कलाम ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पढ़ाइबो आहे या हिन सांगे जे मदरसे में पढ़ाइबो आहे? किथे पढ़ाइबो आहे? मदरसे जे अंदर या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में, लतीफ यूनिवर्सिटी में, मेरान यूनिवर्सिटी में, कहिड़ी जगह ते पढ़ाइबो आहे? इहो अल्लाह जो क़ुरान मदरसे में पढ़ाइबो आहे। त रूहानियत कंहिंखे मिलंदी? कॉलेज ऐं यूनिवर्सिटी वारे खे मिलंदी या मदरसे वारे खे? कंहिंखे मिलंदी? मदरसे वारे खे। छो त जेका शइ जातों जी दे आहे उनखे ग़िज़ा उतां जी मिलंदी आहे। अब जिस्म दुनिया जो आहे। छो त दुनिया फ़ानी थियण वारी आहे, तबाह थियण वारी आहे या बाक़ी रहण वारी आहे? तबाह थियण वारी आहे, फ़ानी आहे। त इंसान जो जिस्म भी फ़ानी थींदो या बाक़ी रहंदो आहे? मरी वेंदो आहे। घणा ॾींहं जिस्म रखंदा? साल खनि रखंदा? छो रखो नी? जेकॾहिं न रखंदो पाण ई तबाह थी वेंदो। छो त इहो फ़ानी थियण आहे। पर इंसान जो रूह हमेशह ज़िंदा रहंदो या ख़तम थी वेंदो आहे? जेकॾहिं रूह किनो हूंदो सज़ा पई मिलंदसि। जे रूह नेक, जे रूह मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जहिड़ो हूंदो त हिन मजलिस जे अंदर बि उन रूह जो तस्करो थींदो। थिए थो या नथो थिए? ख़ैर थिए थो या नथो थिए? मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जो नालो इज़त ऐं अज़मत सां वरितो वञे थो या नथो वरितो वञे? पोइ मुफ्ती महमूद जो जिस्म त कान्हे को, जिस्म जी परवाह ई कान्हे का, असांखे रूह खपे। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जी मशीन, रूह वारी मशीन अॼु बि ज़िंदा आहे। जमीयत तुलबा इस्लाम जो हिकु हिकु नौजवान उन मुफ्ती महमूद रहमतुल्लाह जी रूहानी ज़िंदगी हिन प्रोग्राम खे अॻिते खणी करे साबित करे ॾेखारे थो त मुफ्ती महमूद असां ॾिठो ई न हुयसि, लेकिन रूह उन जो अॼु बि ज़िंदा आहे। उन जा नारा अॼु बि ज़िंदा आहे। तकबीर, नारे तकबीर। मुफक्किर इस्लाम मुफ्ती महमूद, मुफक्किर इस्लाम मुफ्ती महमूद। कल भी मुफ्ती जिंदा था, कल भी मुफ्ती जिंदा था। नारे तकबीर। तो कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जे अंदर जेके शासी मेहनत कंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, सलाहियतूं पंहिंजूं उभारींदा आहिनि, पॉलिटिकल ऐं सियासत पढ़ंदा आहिनि, त असां सुभाणे वज़ीर आज़म थींदासीं, असां सुभाणे वज़ीर आला थींदासीं, असां सुभाणे चेयरमैन थींदा, वाइस चेयरमैन थींदासीं, काउंसलर थींदा, चांसलर थींदा, वीसी थींदा, फलां थींदा, फलां थींदा। इहे सभु जिस्मानी मेहनत आहे, इहा जिस्मानी सलाहियत आहे। जिस्मानी मेहनत ख़तमु थियण वारी आहे। ऐं जेके मदरसनि जे अंदरि पढ़ंदा आहिनि, इन्हनि जे अंदरि रूहानी मेहनत हूंदी आहे, रूहानी सलाहियत हूंदी आहे। इहे जेकॾहिं वज़ीर आज़म थींदा आहिनि त रूहानी एतबार सां इन्हनि खे कुवत हूंदी आहे। इहे जेकॾहिं प्रिंसिपल थींदा आहिनि, रूहानी कुवत हूंदा। वीसी जेकॾहिं थींदा आहिनि, रूहानी कुवत हूंदी आहे। चेयरमैन थींदा आहिनि, रूहानी कुवत हूंदी आहे। जिस्मानी कुवत तबाह थियण वारी आहे, रूहानी कुवत बाक़ी रहण वारी आहे। तंहिंजे करे तव्हांजे हिन दुनिया जी मेहनत करण वारो प्रोफेसर जेकॾहिं मरी वेंदो आहे त पोयां पैदा थियण वारे खे सलाहियत न हूंदी आहे। पर जेकॾहिं आलिम बामल हलियो वेंदो आहे, जीअं मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह हलियो वियो, त जमीयत उलमा इस्लाम मिटिजी कान्हे का, ख़तम न थी आहे, तबाह कोन थी आहे, बल्कि अॻिते वधी आहे। छो त मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं जमीयत उलमा इस्लाम जो सदर हुयो, अमीर हुयो, त रूहानी सलाहियत हुई। जमीयत तबाह न थींदी, रूहानी सलाहियत हमेशा रहण वारी, त जमीयत भी हमेशा रहण वारी। जमीयत मिट नहीं सकते, जमीयत वो समंदर है जहां पत्थर भी पानी है। छो त इन जे अंदरि रूहानी सलाहियतूं मौजूद आहिनि।
तो ॻाल्हि खे सम्झिजे। मां अर्ज़ु पई कयमि त हिकु जिस्मानी सलाहियत आहे, ॿी रूहानी सलाहियत आहे। मदरसनि जे अंदरि पढ़ण वारनि खे रूहानी सलाहियत हूंदी आहे ऐं कॉलेज ऐं यूनिवर्सिटी वारनि पढ़ण वारनि खे जिस्मानी सलाहियत हूंदी आहे। तो मां हिकिड़ो मुवाज़नो करे तव्हांखे ॾेखारियां। हिकिड़ो दौरु हुयो ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि, तव्हांजे सिंध जो भुट्टे सरदार जो वॾो सरदार मुंहिंजी मुराद हिन मुल्क जो वज़ीर आज़म साबिक़ मुंहिंजी मुराद ऐं उन वक़्त जे मुक़ाबिले जे अंदरि हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह, मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मुक़ाबिलो करे थो भुट्टे साहब सां। भुट्टो साहब मुक़ाबिलो करे थो, लेकिन काथों कहिड़ी सरज़मीन जे अंदरि ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि सिंध मां वज़ीर आज़म उन वक़्त जे अंदरि अञा विज़ारत नथी मिले, ख़ाली सीट लड़े थो। ऐं काथों जो फारिग थियल आहे, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जो भुट्टो फारिग थियल आहे ऐं हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह काथां फारिग थियल आहे, हिकिड़े मदरसे जो फारिग थियल आहे। बहरहाल ॻाल्हि तवील आहे, मां मुख़्तसर करे ख़तम करे पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयां त भुट्टो ॿी जॻह तां खटे थो, उतां हाराए थो। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह उतां जी सीट खटे थो। खटण खां बाद में छा थो थिए, मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला थिए थो ऐं भुट्टो हिन मुल्क जो वज़ीर आज़म थिए थो। हू वज़ीर आज़म आहे, हू वज़ीर आला है, हू ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जो फारिग आहे, हू मदारिस जो फारिग आहे, मदरसे जो फारिग, रूहानी सलाहियत दिल के अंदर मौजूद आ, यूनिवर्सिटी जो फारिग जिस्मानी सलाहियत मौजूद आ। हू वज़ीर आज़म आ, हू वज़ीर आला है। वज़ीर आज़म जे मौजूदगी जे अंदर शराब आम आ, जुआ आम आ, जिना आम आ, हर गुनाह आम आ, शराब आम कहीं बीठो आ। हुकूमत जे अंदर सिफारिशात पेश कनि था उलमा सुलह त शराब के खत्म कजे। शराब सां मुल्क तबाह थींदो आ, शराब सां मईशत तबाह थींदी आ, लेकिन जवाब मिले तो न, शराब ठाहिण जे करे असां के हेतिरो मुल्क जे अंदर मईशत जो फ़ाइदो मिले थो। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, जेकर तू मुल्क जे अंदर शराब खत्म नथो करे, भलजा खत्म न कर, लेकिन वज़ीर आला ख़ैबर पख्तूनख्वा जो मां आहियां, मुंहिंजे धरती जे अंदर मुंहिंजी मौजूदगी जे अंदर शराब ते पाबंदी थींदी। शराब ते पाबंदी लॻण खां बाद में ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदर उहे यूनिवर्सिटी जा नौजवान, उहे यूनिवर्सिटी जा सियासी अफराद जेके पंहिंजो पाण खे बासलाहियत समझनि पिया, आया घोड़ा भञी करे मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह खे चवण लॻा शराब ते पाबंदी न हण। जे शराब ते पाबंदी हणंदे त शराब जे करे असांखे सालियानी मईशत, सालियानी पैसा ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदर हेतिरा मिलंदा आहिनि। शराब ते पाबंदी हणण जे करे असांजो सूबो तबाह थी वेंदो, सूबो नुक़सान जे अंदर हलियो वेंदो। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जुर्रत करे, होश रखी करे, गैरत सां, जज्बात सां जवाब ॾिनो। सवाल ही पैदा नथो थिए, जे शराब ते मुफ्ती महमूद पाबंदी हणे मुल्क तबाह थिए, सवाल ही पैदा नथो थिए। 1 साल 2 साल कुछ वक्त हलण खां बाद में उन्हीं सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जी चेक कयो वियो रिकॉर्ड जे अंदर ॾिसण खां बाद में नतीजो कढियो वियो, ज़र्रे बराबर भी नुक़सान न थियो आहे। शराब ते भी पाबंदी बरक़रार रही, लेकिन मुल्क जे अंदर ॾिठो वियो त मुल्क जे अंदर काफ़ी नुक़सान थियल हुयो। तॾहिं मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जवाब ॾिनो, क़ुरान पाक जॾहिं शराब ते पाबंदी हई आहे, नुक़सान कॾहिं नथो थी सघे। मुंहिंजे चवण जो मक़सद त सलाहियत भुट्टे खे बि हुई, सलाहियत मुफ्ती महमूद खे बि हुई। रूहानी सां इन ॾिठो हुयो त शराब ते पाबंदी हणण सां ज़र्रे बराबर नुक़सान नथो थी सघे। रूहानी सां मुफ्ती महमूद जवाब ॾेई छॾियो हुयो त शराब खे आम करण सां मुल्क जे अंदर तबाही थी सघे। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, कल भी मुफ्ती जिंदा था, कल भी मुफ्ती जिंदा था। नारे तकबीर। छा ॻाल्हि सम्झ में अची वई त जेकॾहिं रूहानी सलाहियत हूंदी त सियासत बि सही हलंदी, जेकॾहिं रूहानी सलाहियत कान हूंदी, जिस्मानी सलाहियत हूंदी त जिस्मानी सलाहियत हुजण सां पोइ ईअं थींदो त हिकु लालच रखी करे त शराब खे गुनाह खे आम कयूं त मुल्क असांजो तरक़ी में थिए। या जिस्मानी सलाहियत आहे
उहे न अल्ट्रासाउंड कोन कयो हुयो जो इहो नतीजो कढी ॾेखारे त ॿार खे कहिड़ी कहिड़ियूं दवाऊं ॾिबियूं जो ज़िंदा बचंदो छो त अल्ट्रासाउंड वारी हिननि मशीन ई कान्हे का उहा सलाहियत उलमा सुलहा खे आहे जेका अॻे मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह कढी ही हाओ तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाए छॾियां त असां उहे आलिम न आहियूं असां उहे मौलवी ऐं मुफ्ती न आहियूं जो मुल्क पाकिस्तान जे अंदरि शराब जुआ हर गुनाह ज़ुल्म सितम जबर आम ॾिसूं नौजवान खे बेरोज़गार ॾिसूं नौजवाननि खे ख़ुदकशी कंदे ॾिसूं नौजवाननि खे परेशान हाल ॾिसूं चुप करे वेही रहूं असां उहे उलमा सुलहा न आहियूं बल्कि असां वटि जेके बि उलमा सुलहा आहिनि उन्हनि जे मथां ज़िम्मेदारी आहे फ़र्ज़ आहे जंहिं बि जॻह ते तव्हां ज़ुल्म सितम जबर ॾिसो जमीयत उलमा इस्लाम जो फ़र्ज़ आहे उते ज़ुल्म सितम जबर ख़त्म करे लौला यनहाहुमुर रब्बानियून वल अहबार ये रब्बानी ऐं ये अहबार गुनाहनि खां छो नथा रोकनि त इते उलमा कराम तफ़सीर कयो आहे रब्बानीन जो त रब्बानीन खां मुराद कहिड़ा आहिनि हिकिड़े तफ़सीर मुताबिक़ रब्बानीन खां मुराद उलमा ऐं सूफ़िया आहिनि लेकिन ॿिए तफ़सीर मुताबिक़ रब्बानीन खां मुराद हुकूमती माण्हू आहिनि त हाकिम जेकॾहिं आलिम हूंदो इन गुनाह खे रोके ॾेखारींदो जे हाकिम आलिम न हूंदो त गुनाह खे न रोकींदो मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो तव्हांजे हिन मुल्क पाकिस्तान जे अंदरि चॉकलेट आम थियनि पिया जिन चॉकलेट जे अंदरि सूअर जी चर्बी ही हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हुयो जो सूअर खे आम कयो वियो कॾहिं आम कयो वियो जॾहिं हिन मुल्क जे अंदरि अंग्रेज़नि तसल्लुत कयो हुयो अंग्रेज़ अकबर बादशाह जे अंदरि तसल्लुत करे अकबर बादशाह खे पंहिंजो बणायो हुयो उन बादशाह जे मौजूदगी जे अंदरि हिकिड़ो आलिम मुजद्दिद अल्फसानी मौजूद थिए थो पैदा थिए थो उहो अकबर बादशाह सूअर खे आम करे थो ॿिया गोश्त लिकाए छॾे थो उहो बादशाह शराब खे आम करे थो ॿियूं बोतलूं शरबत लिकाए छॾे थो उहो बादशाह निमाज़ रोज़े जे मथां पाबंदी हणे थो उहो बादशाह गिरजाउनि खे ऐं मंदरनि खे आम करे थो लेकिन उन वक़्त जे अंदरि मुक़ाबिलो करण वारो मुजद्दिद अल्फसानी निकिरे थो सूअर जे मथां बि पाबंदी हणाए ॾेखारे थो शराब जे मथां बि पाबंदी हणाए ॾेखारे थो निमाज़ रोज़ो बि आम करे ॾेखारे थो हिन दौर जे अंदरि तव्हां पंहिंजे दुकाननि तां चॉकलेट ख़रीद कयो पिया उन जे अंदरि तव्हांखे सूअर जी चर्बीअ वारो चॉकलेट मिले पियो तव्हांखे पतो कोन पियो पवे लेकिन पार्लियामेंट जे अंदरि मौलाना फज़लुर रहमान ऐलान कयो ऐं पंहिंजनि वज़ीरनि सां जेके जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा हुआ जमीयत उलमा इस्लाम जी सीट ते खटियल हुआ उन्हनि सां सिफारिशात पेश करे मौलाना फज़लुर रहमान वक़्त जे हुकूमत सां अखियुनि सां अखियूं मिलाए करे जवाब ॾिनो जेकॾहिं अकबर बादशाह सूअर खे आम करे त मुजद्दिद अल्फसानी सूअर ते पाबंदी लॻाए सघे थो त उहो मुजद्दिद अल्फसानी अहबार ऐं रब्बानी आहे त हिन दौर जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम बि सूअर जे मथां पाबंदी लॻाए सघे थी जमीयत उलमा इस्लाम बि इन चॉकलेट ते पाबंदी लॻाए ॾेखारे थी त जमीयत उलमा इस्लाम उहो किरदारु अदा करे ॾेखारियो जो जमीयत उलमा इस्लाम चॉकलेट ते पाबंदी लॻाई अॼु बि कानून नाफ़िज़ थियल आहे जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि उहो चॉकलेट अचे जे चॉकलेट जे अंदरि सूअर जी चर्बी हूंदी उन खे जेकॾहिं कोई बि दुकान ते हलाईंदो उनखे सज़ा इहो कानून कंहिं पास करायो मौलाना फज़लुर रहमान ऐं अवां जमीयत उलमा इस्लाम वारनि छो त अवां जो ताउन हुयो ऐं इहा रूहानी बसीरत आहे मां आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजी जॻह वठां त मसइला कश्मीर जो हिन वक़्तु जेको मामिलो आहे कश्मीर जो जेको मामिलो आहे सभ खां पहिरीं ॻाल्हि कश्मीर खे सम्झणु घुरिजे त कश्मीर जंहिं वक़्त जे अंदरि हिंदुस्तान ऐं पाकिस्तान आज़ादु थियो उन वक़्त जे अंदरि मुतालिबात रखियल हुया त फलां फलां शहर तव्हां आज़ादु कंदो फलां फलां शहर पाकिस्तान आज़ादु कंदो इंडिया वारनि उन वक़्त जे अंदरि बि धोखेबाज़ी करे असांजा शहर जंहिं जॻह ते हैदराबाद दखन उन्हनि खे आज़ादु करणो हुयो हैदराबाद दखन जे अंदरि कब्ज़ो करे उन्हनि इंडिया जो उनखे हिसो बणायो अहिड़े नमूने सां ॿिया केतिरा ई शहर उन्हनि कब्ज़ा कया उन्हनि में हिकिड़ो कब्ज़ो कश्मीर जे मथां बि कयो हुयो लेकिन पाकिस्तान इन कश्मीर जे मथां तसल्लुत रखियो नतीजो इहो निकितो कब्ज़ो हिन वक़्तु इंडिया वारनि जो आहे ऐं पाकिस्तान जी उते फ़ौज अञा ताईं मुक़ररु आहे हुननि जी बि फ़ौज मुक़ररु आहे वादी मक़बूज़ा कश्मीर हिन वक़्तु कब्ज़ लॻियल आहे मक़बूज़ा कश्मीर जे मथां 2 लख भारतीय फ़ौजी मथां मुसलत आहिनि इहो मक़बूज़ा कश्मीर जे मथां मासूम ॿारनि खां वठी करे नौजवान न्याणियुनि ताईं ज़ुल्म सितम जबर कयो वियो छाजे करे त 63 साल इन्हनि कश्मीर
कश्मीर वारनि खे गुज़री चुका आहिनि त हू आज़ादी जो नारो लॻाए रहिया आहिनि त कश्मीर असांखे आज़ाद मुल्क खपे। इन वक़्त जे अंदरि पोएं साल अमेरिका भारत पाण में मिली करे फ़ैसिलो कयो त इहो मामिलो असांजे हवाले कयो वञे। बैनुल अक़वामी फ़ोरम ते असां इन मसइले खे हल कंदासीं। हक़ीक़त में उन्हनि जो फ़ैसिलो ऐं सोच इहा हुई त इन कश्मीर खे असां इंडिया सां मिलाए छॾींदासीं, कश्मीर खे असां इंडिया सां मिलाए करे ॻाल्हि ख़तमु करे छॾींदासीं। लेकिन 63 साल ॿ नस्ल उन्हनि जा नौजवाननि जा उन्हनि कश्मीर वारनि जा क़ुर्बानियूं ॾेई चुका आहिनि। टियों नस्ल क़ुर्बानी ॾेई रहियो आहे। छा 63 साल ख़िदमत, 63 साल क़ुर्बानी, 63 साल औरतुनि पंहिंजूं इज़तूं लुटायूं, पंहिंजी इज़तुनि खे पेश कयूं। किन औरतुनि जी चादर चीरी वई हुई, किन औरतुनि जे मथे तां इज़त वारी चादर लाथी वई हुई, किन मासूम ॿारनि खे ज़बह कयो वियो हो। पोएं साल वारो ज़ुल्म तव्हां पाण अख़बारुनि जे अंदरि ॾिसो था। छा इहो फ़ैसिलो ईअं ई कयो वञे त हिंदुस्तान जे हवाले कयो वञे? पाकिस्तान जा लीडर अंधाधुंध थी करे पाकिस्तान जी मफ़ाद जे अंदरि इहो फ़ैसिलो करणु चाहिनि पिया त इहो फ़ैसिलो हवाले कयो वञे अमेरिका ऐं भारत जे। ऐं उन वक़्तु मौलाना फज़लुर रहमान रूहानी सलाहियत रखंदे ऐलान कयो, सवाल ई पैदा नथो थिए जे जमीयत उलमा इस्लाम मौजूदु हुजे ही कश्मीर इंडिया खे तव्हां ॾेई ॾेखारियो। सवाल ई पैदा नथो थिए। हर 5 फरवरी ते जमीयत उलमा इस्लाम जा नौजवान चौकनि चौराहनि ते निकिरी करे अहिड़ा जुलूस करे इज़हार यकजहती कश्मीर सां मल्हाए करे कश्मीर खे ॾेखारींदा कश्मीर तव्हांजे हक़ में फ़ैसिलो थींदो, इंडिया जे हक़ में फ़ैसिलो न थींदो। तो कंहिंजे हक़ में फ़ैसिलो थिए, कश्मीर जे हक़ में फ़ैसिलो थिए या इंडिया जे हक़ में फ़ैसिलो थिए? इंडिया वारो तव्हां छा सम्झो आहे? पाकिस्तान जे अंदरि मौलाना फज़लुर रहमान जब तक ज़िंदा आहे हिन पाकिस्तान जे मथां आंच बि नथी अची सघे। छो त अहिड़ा नौजवान, अहिड़ा पोड़ा क़ाइदे जमीयत जे मथां जान क़ुर्बान करण जे लाइ तयार आहिनि। आयो या न आयो? कहिड़ा क़ाइदे जमीयत मथां जान क़ुर्बान कंदा? क़ाइदे जमीयत जे मथां जान क़ुर्बान करण, क़ाइदे जमीयत जे मथां जान क़ुर्बान करण न आहे, बल्कि क़ाइदे जमीयत जे हुकुम ते जान क़ुर्बान करण, शरीयत जे मथां जान क़ुर्बान करण आहे। शरीयत जो उसूल आहे त अल्लाह जी राह जे अंदरि शहादत हर मोमिन जी तमन्ना हूंदी आहे। नारे तकबीर, नारे तकबीर। कायद के फरमान पर जान भी कुर्बान है, कायद के फरमान पर, कायद के फरमान पर नारे तकबीर। तो मौलाना फज़लुर रहमान क़ाइदे जमीयत इमाम इनक़िलाब जेको पोएं साल फ़ैसिलो ॾिनो पार्लियामेंट जे अंदरि, उहो फ़ैसिलो इहो आहे त इन फ़ैसिलो कश्मीर पाण कंदी। कश्मीर चाहे इंडिया सां पंहिंजो इल्हाक़ करे, कश्मीर चाहे पाकिस्तान सां मिले, कश्मीर चाहे आज़ाद रियासत बणिजे, तव्हांखे इहो फ़ैसिलो मंज़ूर आहे त कश्मीर पाण फ़ैसिलो करे, ॿियो कोई बि फ़ैसिलो न करे। ऐं पूरे मुल्क जे अंदरि इन कश्मीर जे मसइले खे जेकॾहिं उजागर कयो आहे त क़ाइदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान कयो आहे। क़ाइदे जमीयत मौलाना फज़लुर रहमान खां पहिरियों बि इहा कश्मीर कमेटी मुंतख़िब हुई, पहिरियों बि इहा कश्मीर कमेटी हुई। उन वक़्त जे अंदरि छो न पिया सवाल कयो त कश्मीर कमेटी छा थी करे, कश्मीर कमेटी पैसा थी हड़प करे? छो न पिया सवाल कयो? सवाल इन जे करे न पियो थिए त कश्मीर कमेटी जेका पहिरियों हुई उहा गैर फ़ाल हुई, उन जी काई हैसियत कान हुई। मौलाना फज़लुर रहमान कश्मीर कमेटी जे अंदरि अची करे उन खे अवलीन हैसियत ॾियाराई। मौलाना फज़लुर रहमान खां पहिरियों जेकॾहिं बैनुल अक़वामी ममालिक जे अंदरि बैनुल अक़वामी तौर ते कश्मीर जे मसइले खे उजागर कयो हुयो त उहो क़ाइदे जमीयत जो वॾो फर्ज़ंद हक़ीक़ी असांजो रूहानी अबो, क़ाइदे जमीयत जो हक़ीक़ी अबो हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मिस्र जे अंदरि बैनुल अक़वामी इजलास जे अंदरि कश्मीर जे मसइले खे उजागर करे कश्मीरियुनि खे पंहिंजे हक़ ॾियारण जी कोशिश कई हुई। अॼु उन जी जॻह ते जमीयत उलमा इस्लाम जो असांजो रहबर ऐं अॻवान क़ाइदे जमीयत कश्मीर जे हक़ में पंहिंजे मुल्की ममालिक जे असफ़ार जे अंदरि इहा ई तजवीज़ पेश करे रहियो आहे त कश्मीर खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। उहो हक़ इहो आहे कश्मीर पंहिंजो पाण फ़ैसिलो करे। इहा ॿी ॻाल्हि आहे त कश्मीर चाहे थी मां पाकिस्तान सां गॾु हुजां, इहा ॿी ॻाल्हि आहे त कश्मीर चाहे थी मां पाकिस्तान सां गॾु हुजां। तंहिंजे करे कंहिंखे बि क़ाइदे जमीयत जे मथां एतिराज़ करण जो हक़ कान्हे को। क़ाइदे जमीयती मसइले कश्मीर खे उजागर कयो आहे। हिकु ॻाल्हि मां ज़रूरी सम्झां, मां पंहिंजी जॻह वठां त कश्मीर जे अंदरि मौलाना फज़लुर रहमान जे मथां सवाल इहो पैदा थिए थो
त तव्हां हेतिरो अरसो कश्मीर कमेटी जा चेयरमैन आहियो, असांखे तव्हां कश्मीर आज़ाद न कराए ॾिनी आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि, मौलाना फज़ल रहमान मुल्क पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे छा? भला जनरल आहे, जनरल राहिल शरीफ मौलाना फज़ल रहमान आहे। मौलाना फज़ल रहमान क़ाइदे जमियत मसइला कश्मीर वारे कमेटीअ जो हिकिड़ो चेयरमैन आहे, उन खे पूरा इख्तियारात बि न आहिनि। मसइला कश्मीर कमेटीअ जे चेयरमैन जो मक़सद छा हूंदो आहे, कमु छा हूंदो आहे? उहो कमु इहो हूंदो आहे त हीउ मसइला कश्मीर अॼु मसइलो आहे, हीउ वज़ीर आज़म खे ॾिनो, तव्हां पार्लियामेंट जे अंदरि इन जे बारे में फ़ैसिलो कयो। फ़ैसिले करण जो हक़ मौलाना फज़ल रहमान खे आहे ई कान। मौलाना फज़ल रहमान के राहिल शरीफ जेतिरो हिन वक़्तु जेको असांजो मौजूदा जनरल आहे एतिरो पावर आहे कान, वज़ीर आज़म जेतिरा इख्तियार आहिनि कान। ही अवाम जेके एतिराज़ करण हलिया आहिनि चूतिया चूतिया, इहे चवंदा आहिनि त मौलाना फज़ल रहमान असांखे हिसाब ॾे। छाजो हिसाब ॾे? छा मौलाना फज़ल रहमान के इहो इख्तियार आहे त कश्मीर कमेटी जे बारे में कोई फ़ैसिलो करे ॾेखारे, जॾहिं हुनखे पूरे फ़ैसिले करण जो इख्तियार कान्हे को। उन जे बावजूद बि हर फॉर्म ते, हर मुल्क के अंदर, हर सफ़र के अंदर मौलाना फज़ल रहमान मसइले कश्मीर के उजागर करे थो। जेतिरो कमेटी जो कम आहे उन कम के अंदर पहिरें नंबर ते हैसियत रखे थो। जेकॾहिं मौलाना के इख्तियारात ॾिना वञनि त सेकंडनि जे अंदर तव्हांजे कश्मीर जो मसइलो हल थी वञे। इख्तियारात ज़रे बराबर बि न आहिनि। तव्हां ईअं सम्झंदा आहियो मौलाना फज़ल रहमान कश्मीर कमेटी जे एतबार सां वज़ीर आज़म बि आहे, जनरल राहिल शरीफ भी आहे, फलां फलां कुवत भी आहे, ऐं मसइलो कश्मीर हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो आहे, पर फाड़े करे पाकिस्तान जे हवाले करे त कश्मीर फतह थी वियो। ईअं कोन थींदो। थींदो ईअं जेकॾहिं हिन धरतीअ जे अंदरि इंशाअल्लाह ताला 2018 वारी इलेक्शन जे अंदरि हिन मुल्क जो वज़ीर आज़म मौलाना फज़ल रहमान थींदो। 2018 में ही कश्मीर आज़ाद थींदो। नारे तकबीर, नारे तकबीर। कश्मीरियों से रिश्ता क्या, कश्मीरियों से रिश्ता क्या। तो इन जे लाइ तव्हां ताउन कंदो। हर चौक ऐं चौराहे जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जा परचम नज़र ईंदा। हर प्रोग्राम जे अंदरि तव्हांजी शिरकत नज़र ईंदी। हर नौजवाननि सां तव्हां कुलो कुल में मिलाए करे ॾींदो, ताउन कंदो, साथ कंदो। जज़्बात जे अंदरि तव्हां जज़्बाती रहंदो, होश वारे वक़्तनि जे अंदरि होश संभाले रखंदो। जेकॾहिं तव्हांजा जज़्बा इहे आहिनि, जेकॾहिं तव्हांजूं सलाहियतूं इहे आहिनि, जेकॾहिं तव्हांजूं फ़िक्र इहे आहिनि, त पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो नौजवानो, सुनो ये सदाएं आ रही हैं आबशारों से। तव्हांखे ख़ुशख़बरियूं थी मिलन। सुनो ये सदाएं आ रही हैं आबशारों से। चट्टाने चूर हो जाए जो हो अज़्म सफ़र पैदा। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।